सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान ऐं कीरिया बिरादरी के सरदार अब्दुल सत्तार कीरियो चयो आहे त PS 38 ऐं NA 208 ते थींदड़ इलेक्शन में टिकट के हवाले से पार्टी जो फैसलो क़बूल हूंदो छाकाणि जो हमेशा पीपल्स पार्टी से रहियो आहियां ऐं उहो साथ निभाईंदो रहंदुसि। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी से 78 खां दोस्ती ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजो नंढो भाउ सम्झंदी हुई। कामरेड कुर्बान कीरियो पारां सिंध मां ॾिनल मांझांदे में ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त 10 साल जला वतन रहियसि। उन दौरान शहीद बेनज़ीर भुट्टो सां गॾु रहण जो मौक़ो मिलो ऐं उन वटां सियासी तोड़े दुनिया के मामलन के समझण की सिखिया मिली। मांझादे तकरीब के साबिक MPA गुलाम कादिर चांडियो, सिंध काउंसिल के मेंबर हाजी अल्लाह बख्श लाखो, ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लगारी, हाजी अली नवाज़ चांडियो, प्रोफेसर जॉन मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। जॾहिं त कामरेड कुर्बान कीरियो पारां सरदार अब्दुल सत्तार कीरियो के बोस्की जो पटको परायो वियो। जॾहिं त आयल मेहमानन के अजरकन ऐं लुंगिन जा तोहफ़ा पिण पेश किया विया। तकरीब में सकरन प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, गुलाम कादिर कीरियो, अमीर अली कीरियो समेत सवे माण्हुनि शिरकत कई। सकरन इंस्पेक्टर जनरल ऑफ सिंध पुलिस रिफत मुख्तियार की हिदायत ते SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन R हैदर रज़ा की हुक्मन ते ज़िले शहीद बेनज़ीराबाद के ॾोहनि खां पाक करण ऐं ॾोहरनि खे कानून के पकड़ में आणण लाइ मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोडनि रस्तनि ते सर्च ऑपरेशन कयो वियो। उन सिलसिले में DSP सिटी आसिफ अली RI समेत समूरन DSP की निगरानी हेठि पूरे ज़िले में 30 खां वधीक दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सख़्त स्नैप चेकिंग कई वई, जंहिंमें ट्रैफिक सार्जेंट, 15 मददगार फाइटर्स ऐं RRF जा जवान शामिल हुआ। चेकिंग दौरान केतिरी गाॾियुनि तां मना थियल बिलू बत्तियूं, कारा शीशा ऐं फैंसी नंबर प्लेटूं लाइ खेनि चालान कयो वियो। जॾहिं त IT स्टाफ तलाश ऐप ऐं CRI सिस्टम के ज़रिए दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते स्नैप चेकिंग दौरान 1500 खां वधीक माण्हुनि खे चेक कयो वियो, जंहिंमें 10 खां वधीक बिना शिनाख्ती कार्ड शकी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते मोकिलियो वियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे 600 खां वधीक नंढियुनि वॾियुनि गाॾियुनि खे भी चेक कयो वियो, जंहिंमें बिना कागज़नि वारी मोटरसाइकिलनि के वेरिफिकेशन के लाइ मुख़्तलिफ़ थाणनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई तालका बार एसोसिएशन मोरो जे साल 2023 ऐं 24 जी इलेक्शन फर्स्ट सिविल जज ऐं जोडिशनल मजिस्ट्रेट मोरो शफ़क़त हुसैन छजड़ जी ज़ेरे निगरानी यूनाइटेड लायरस पैनल ऐं हैदरी लायरस पैनल जे विच में थी गुज़री, जंहिंमें यूनाइटेड लायरस पैनल पारां सदर लाइ अमीनुद्दीन ख़ास के लिए जनरल सेक्रेटरी लाइ कादिर खान कोराई, जॾहिं त हैदरी लायरस पैनल पारां सदर लाइ गुलामुल्लाह मेमण, जॾहिं त जनरल सेक्रेटरी तौर इमदाद हुसैन सोलंकी आमू साम्हूं इलेक्शन सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रही, जंहिंमें तालका बार मोरो के वकीलनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल किया, जंहिंमें वॾी अक्सरियत सां मोरो बार एसोसिएशन के इलेक्शन कामयाब हासिल कंदड़ यूनाइटेड लायरस पैनल सदर अमीनुद्दीन ख़ास के लिए नायब सदर पीर आंदल, जनरल सेक्रेटरी कादिर बख्श कोराई, ज्वाइंट सेक्रेटरी अब्दुल करीम अब्बासी, फनान सेक्रेटरी अली असगर लांघा कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त हैदरी पैनल जी फ़क़त हिकु उम्मीदवार लाइब्रेरी सेक्रेटरी साजिद कलोड़ो कामयाब थी सघियो आहे, जॾहिं त आख़िर में कामयाब थींदड़ पैनल जे उम्मीदवारनि खे शहरनि ऐं वकीलनि पारां गुलनि जी वर्खा कई, बाद में दुल्हन ऐं शरनाइनि ते रैली कढी ख़ुशी जो इज़हार कयो। मेयर समाजी तंज़ीम बस्ती पारां मेहर जी हासिल खोसो स्कूल में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। तकरीब में समाजी तंज़ीम जी अगवानन मैडम शूरत खातू, रिजवाना फातिमा, तालीम खाते जे सुपरवाइज़र बदरदीन तुनियो, नादिर खोसो समेत मुख़्तलिफ़ स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। उन मौक़े ते सकाफ़ती ॾियारे के हवाले से स्कूल के शागिर्दियाणियुनि नात, गीत, टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं, जॾहिं त क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स पिण कयो वियो। तकरीब के ख़िताब कंदे मैडम शूरत खातू, बदरदीन तुनियो, रिजवाना फातिमा, नादिर खोसो ऐं ॿियनि चयो त सकाफ़ती तालीम सां आहे असांजी तंज़ीम पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि में तालीम के उजागर करण लाइ तालीम इदारा हलाए रहिया आहियूं त जीअं नियाणियूं तालीम पिराए सघनि, तालीम सां ई सकाफ़त उजागर थी सघे थी। सिंध जो शानदार रिवायतूं आलमी सतह ते उजागर थियण खपनि। तकरीब के अब्दुल्ला फराज सोडर, मिस तायरा, मिस नुसरत ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो, जॾहिं त शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि नुसरत, महविश, बुशरा ब्रोही, जान मोहम्मद, रोज़ीना, सना, कायनात सनम ऐं ॿियनि टेबला, खाका, नात ऐं गीत पेश किया। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जी सकाफ़त जे उनवान ते तकरीरूं पेश कयूं ऐं दाद हासिल कयो। सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई सिंध तरक्की पसंद पार्टी नारी तहरीक जे मरकज़ी अगवान मैडम अनिला रफ़ीक मला PS 37 तां इलेक्शन वेड़ लाइ फारम जमा कराए छॾियो, जंहिं बादे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पीड़ियल तबके जी नुमाइंदगी करण ऐं ख़ासि करे नवाब शाह वासिन सां गुज़िरियल 15 सालनि खां जारी ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ इलेक्शन में हिस्सो वठी रही आहियां। हिते जी करप्ट निज़ाम, जागीरदाना ऐं सरदारना सोच माण्हुनि खे ईसाए खेनि कमज़ोर करे संदन हक़नि ते धाड़ा हणी पाण सिखिया सबाता ऐं
आवाम खे मानी गभे लाइ परेशान कयो आहे। हिन चयो त पूरी सिंध अताब हेठि आहे, पर ख़ासि करे नवाब शाह में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु नाहे, न तालीम, न सिहत, न इंसाफ़, न ई अमन व अमान। अफ़सोस जो ही शहर हुक्मराननि जो रहियो आहे, पर सिर्फ़ मनपसंद माण्हुनि जी हुक्मरानी इदारनि मथां कमीशन माफ़िया जो होल्ड रहंदो अचे। उन करे उन समूरी करप्ट निज़ाम खे ख़तमु करण जो वाइदल ईमानदार ऐं मुख़लिस नुमाइंदनि जो ऐवाननि में पहुचणु आहे, जंहिं लाइ नवाब शाह जी आवाम में सुजागी पैदा करण लाइ असां इलेक्शन में हिसो वठी रहिया आहियूं। हिन उहो बि चयो त अवाम खे उहो शऊर ॾियणो आहे त हू पंहिंजे वोट जो दुरुस्त इस्तेमालु कनि, छाकाणि जो उहे वोट ई आहिनि जेको संदन क़िस्मत संवारे ऐं बिगाड़े सघे थो। हिन हिक सवाल जे जवाब में चयो त आउं पुर उमीद आहियां नवाब शाह जे माण्हुनि मां त हू मूंखे कामयाबु कंदा, छाकाणि जो हू करप्ट हुक्मरान मां बेज़ार थी चुका आहिनि, जिन खाइण जीअण जो हक़ बि खेनि खसे छॾियो आहे। रिपोर्ट फ़हीम अली जट मातली जुमो 22 डिसंबर 2023 ते राति जो 9 वॻे शहबाज़ प्रेस क्लब मातली जो आइनी इजलास शहबाज़ प्रेस क्लब मातली जे सदर ज़ुल्फ़िकार अली उर्फ़ मोहम्मद नवाज़ शेख जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मंसूब क्लब मातली जो इफ़्तिताह कयो वियो। इजलास में शहबाज़ प्रेस क्लब मातली जो साल 2024 लाइ चेयरमैन इलेक्शन कमेटी अली अहमद जतोई जी सदारत हेठि उहिदेदारनि जी चूंड कई वई ऐं हेठां उहिदेदार चूंडिया विया। ठाही वई सरपरस्त आला महबूब अली जतोई, सदर मोहम्मद नवाज़ शेख, जनरल सेक्रेटरी जमील अहमद भुरगड़ी, नायब सदर सज्जाद जतोई, सीनियर नायब सदर अशरफ अमान, जॉइंट सेक्रेटरी फ़हीम जट, खजानची इम्तियाज़ अली शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अर्श सिंधी, ऑफिस सेक्रेटरी आतिफ कुरैशी, फाइनेंस सेक्रेटरी अयाज समू, सोशल सेक्रेटरी सलमान सोडो, वर्किंग कमेटी मेंबर प्रदीप कुमार चूंडिया विया ऐं शहबाज़ प्रेस क्लब मातली जी चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। इजलास जे आख़िर में मुल्क जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मीरपुर ख़ासि मुड़ुस पारां बदचलन जो इल्ज़ाम हणी सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए 1 महीने जो मौसूम पुटु फुरे घरां बेदख़ल करे छॾियो। अहिड़ो इज़हार सलामकोट जी फ़क़ीर पाड़ो वासण औरत हेमी कोहली पंहिंजे वालिद चेतन ऐं अमड़ सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़े न ॻाल्हाईंदे कयो। औरत हेमी कोहली वधीक चयो त माइटनि पारां दिलीप कोहली सां शादी कराए, जंहिं मां 1 महीने जो पुट जो औलाद आहे। मुड़ुसु शकी क़िस्म जो माण्हू आहे जंहिं सां ॻाल्हाइण ते बि शक कंदो आहे। 2 ॾींहं पहिरियां मुड़ुस पारां मूं ते बदचलन जो इल्ज़ाम हणी सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि मौसूम पुटु फुरे पहिरें उघाड़े घरां बेदख़ल करे छॾियो। सॼी राति सख़्त सर्दीअ में घर ॿाहिरां खुलियल आसमान हेठि गुज़ारे पाड़े वारनि माइटनि खे इतला ॾिनी, जेकी पहुता जॾहिं त औरत जे वालिद चेतन चयो नाठी पारां न्याणी ते कूड़ो इल्ज़ाम हणी तशद्दुद कयो। असां अहिड़ी शिकायत हद जे पुलिस वटि खणी वियासीं, पर पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो, जॾहिं त नाठी दिलीप पारां न्याणी खे कारियां इल्ज़ाम हेठि क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं करे न्याणी जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। मुतासिर न्याणी ऐं संदसि वालिदैन वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी दिलीप कोहली ते केस दाख़िल करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो रिपोर्ट इमरान बलोच घोट की कादरपुर। यूसी कादरपुर के लाखों रुपए की बजट होने के बावजूद कदीम शहर गंदगी में तब्दील, इंतजामिया गायब। कादरपुर यूसी कादरपुर में खर्च होने वाले लाखों रुपए का बजट कहाँ है, कहाँ खर्च होती है। कादरपुर शहर के मकीनों ने मुंतखब नुमाइंदों से मुतालबा किया है कि कादरपुर शहर में कचरे के ढेर से बदबू फैली हुई है, जिसकी वजह से शहर के मकीनों को सख्त अजाब झेलना पड़ता है। फौरी तौर पर नोटिस लेकर शहर की आवाम को अजाब से बचाया जाए। दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार। दड़ो में सिंधी अदबी संगत तरफ़ां बदअमनी ऐं फुरन जी वारदातुनि ख़िलाफ़ तारीख़ी एहतजाजी रैली, मुज़ाहिरो, पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। दड़ो बिलो रोड ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बदअमनी जो आज़ार घटिजी न सघियो। फुरूं रोज़ जो मामूल बणियल हज़ारे रहवासी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार। सिंधी अदबी संगत पारां नाले वारे अदीब यूसुफ सिंधी, हबीबुल्लाह मेमण, गुलाम अब्बास सूमरो, मक़बूल प्रेमी, हाजी खान अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें माण्हुनि बदअमनी अदबी संगत सिजावल जे अॻूणे राब्ता सेक्रेटरी मोज़िज़ उस्ताद सजाद मेमण खां थियल फुर ख़िलाफ़ टैक्सी स्टाफ खां पञारी पुल ताईं रैली कढी वई। सिंधी अदबी संगत जे सॾ ते कढियल रैली में यूसुफ सिंधी, रशीद आज़ाद सूमरो, हबीबुल्लाह मेमण, अशरफ अली जो मंठार दायो, हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमण, उस्मान ज़हूर, निज़ाम मेमण, मक़बूल प्रेमी, हाजी अब्बासी अब्बास सूमरो, कामरेड अजीज़ सूमरो, अनवर मला, निज़ाम मेमण, हाफ़िज़ धणी डिनो, जाफ़र अयाज़, लतीफ़ मेमण समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ख़िताब कयो। अॻवाननि जो चवणो हो त पुलिस जी नाअहली जे करे बदअमनी, चोट चढ़ियल आहे। रोड रस्तनि ते फुरुनि जो राज क़ाइमु आहे, रहवासी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार। दड़ो में बदअमनी ख़िलाफ़ 3 कलाकनि ताईं धरणो। कराची हैदराबाद ठट्टो रोड बंद, ऐसे शो दड़ो जे यकीन ध्यानी बाद एहतजाज ख़त्म। दड़ो में ज़हूर इतिहाद तरफ़ां बदअमनी ख़िलाफ़ सुज़ुकी स्टाफ ते 3 कलाकनि ताईं एहतजाजी धरणो हंयो वियो। ज़हूर इतिहाद जे
सॾ उस्मान ज़हूर हेबार ज़हूर ऐं ॿियनि जी अॻवाणी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां सूज़की स्टाफ ते 3 कलाकनि ताईं धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जे सबबि कराची हैदराबाद ठटो सिजावल ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बदअमनी जो आज़ार वधी वियो आहे, रोड रस्ता गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। उस्ताद अयाज़ ज़हूर खां फ़ोर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ ऐसेश जो दड़ो ज़ुल्फ़कार शर धरणे वारे हंधि पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। झलक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे शहीद बीबीअ जे सचे साथी डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरो ठटे जे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली ते पीपी तालके ठटे जे सदर इंजीनियर अब्दुल हमीद सूमरो जो सूबाई असेंबली ते RO ऑफिस ठटो पहुची फार्म जमा कराया। उन मौक़े ते चीफ सरदार अब्दुल समद सूमरो ज़िले काउंसिल ठटो जो मेंबर हसनैन हमीद सूमरो, पीपी तालके ठटे जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद सुलेमान शोरो, साईं नूर मोहम्मद बबर, शाह नवाज़ सूमरो ऐं ॿिया पार्टी जा वर्कर दोस्त अहबाब गॾु हुया। झंडो मरी रिपोर्टर नौकाफ मरी। मशाइख होती थाने जी हद में चोरियों ऐं फुरू रोज़ जो मामूल बणियल। रात देर सां ॻोठ अली मोहम्मद ख़ास के लीमा नामालूम चोरनि ट्रांसफार्मर चोरी करे विया। तफ़सील मूजिब झंडो मरी वेझो मशाइख होती थाने जी हद वारे ॻोठ साले ख़ास के ली भरिसां ॻोठ अली मोहम्मद ख़ास के लीमा रात देर सां नामालूम चोर बिजलीअ जो ट्रांसफार्मर जो कोइल ऐं ॿियो सामान चोरी करे आसानी सां फरार थी विया। ॻोठाणनि पारां हद जी पुलिस खे इतला ॾियण बावजूद मशाइख होती पुलिस जाइ वारदात ते न आहे पहुती। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण चोरनि जा पैरा खणी रहिया आहिनि। ॻोठाणनि SSP टंडो अलियार खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। यादि रहे त मशाइख होती थाणे जी हद में कुझु टाइम पहिरियां दरगाहनि, मस्जिदनि ऐं स्कूलनि मां बैटरियूं चोरी थी वयूं हुयूं, जंहिंजा NC दाख़िल हुजण बावजूद हिन महल ताईं मशाइख होती पुलिस चोरनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। सिंध फनकारिता तरफ़ां शिकारपुर जे बहितरीन जाखोड़ी साफ़ी अशरफ अली भुट्टो सां संदसि चाचे जी वफ़ात ते दुआ मुग़फ़िरत। सिंध फनकार इतिहाद ऑफिस ते घुरी वई, जंहिंमें सिंध जा नाले वारा अदाकार फनकार लाला सिकंदर पठान, सिंध फनकारिता जे मरकज़ी चेयरमैन फयाज़ लाशारी, सिंगर अमानुल्लाह जमाली कामेंडिन, उस्ताद गुलज़ार अकड़ो, सीनियर अदाकार इमदाद सूमरो, घोटकी जो बहितरीन अदाकार आरिफ कालादी, एम रमज़ान बुढ़ो, मंझंदि मोलाई, सादिक अब्बासी, कासिम शेख, सदाम शेख ऐं बहितरीन साफ़ी रियाज़ मीरानी शिरकत कई। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेत जो नवाज़ शरीफ मायूस आहे। ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल हूंदो। मीर मुनव्वर टालपुर। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी भेण ऐं फरिया टालपुर जी मुड़ुस मीर मुनव्वर टालपुर NA 212 तां नामज़दगी कागज़ जमा कराया। फार्म जमा कराइण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुनव्वर अली ख़ान टालपुर चयो त हू NA 212 तां नामज़दगी कागज़ जमा कराइनि था। इन वक़्त ताईं इलेक्शन जी अमल मां थोरा मुतमइन आहियूं। उन जी मज़ाहमत कयूं था ईअं न थियणु घुरिजे। इस्लामाबाद में बलोच औरतुनि जे एहतजाजी मुज़ाहिरे ते अमल जे सवाल ते हिन चयो त मां अहिड़े अमल जी सख़्त मज़ाहमत करियां थो। ईअं न थियणु घुरिजे। संदन मुतालबा ऐं ख़दशा आहिनि, ॿुधणी थियणु घुरिजे। सैद अली नवाज़ शाह जे साम्हूं फारम वसूल करण ते मुख़ालिफ़ धुर जे अॻवान चयो त छा थो चई सघिजे, संदसि मर्ज़ी आहे। हिक सवाल जे जवाब में हिन चयो त बिलावल ई वज़ीर आज़म हूंदो। नवाज़ शरीफ मायूस आहे जंहिंखे अवाम रद्द करे छॾियो आहे। टालपुर वॾे काफ़िले सां गॾु फार्म जमा कराइण लाइ पहुतो। संजोरो तालका रिपोर्टर हैदर बख्श जंग सांगड़ कोट सुल्तान नवाब शाह रोड सांगड़ में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। बस जो मोटरसाइकिल खे टक्कर जंहिंमें हिक घर जा 3 भाती जेकी चक नंबर 7 जा रहवासी, जंहिंमें अदनान मलिक ऐं संदसि मौसूम बाड़ी ऐं घरवारी ज़ैनब फातिमा मौक़े ते फ़ौत थी विया, जंहिंजा लाश सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश घर जे भातियुनि खे ॾिना विया। लाश पहुचण सां ॻोठ में कोहराम मची वियो। किसे बेनज़ीर फिर आउणा नहीं, लोकां इश्क दा मेला लाउणा नहीं। चारे सूबियां दी जंजीर बनी, नाले मुल्क दिया तकदीर बनी। जिन जिंदड़ी ओदी बनाई सी, ओने इंज दी लिखी जुदाई सी। सारे जग विच पई दुहाई। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। शिकारपुर 0 पॉइंट ते हिकु नओं रजिस्टर प्रेस क्लब जो इफ्तिताह कयो वियो। रीजनल प्रेस क्लब शिकारपुर साफ़ी रियाज़ अली मीरानी ऐं फरीद अहमद चांडियो, अब्दुल समी भुट्टो ऐं मोमिन अली महर रीजनल प्रेस क्लब पहुची रीजनल प्रेस क्लब में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। रीजनल प्रेस क्लब जी सरपरस्त आला साफ़ी रियाज़ अली मीरानी खे अजरक जो तोहफ़ो
पेश कंदे भरपूर आजिया कई ऐं नओं आयल साफ़िन दोस्तनि मेंबरशिप फार्म भरण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर भिड़शा में सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ साफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां अलामती बुख हड़ताल कई वई। शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। रजिब बोज़दार, इम्तियाज़ अली अबड़ो, फिदा सोलंकी, प्रकाश सिंह, रहमदिल मक्सी, हैदर बख्श वसाण, कामरान अली मलूखानी, फिरोज़ गुल थेम, अख्तियार अली वसाण, अमीर बुलेदी ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध पुलिस नाकाम बणियल आहे। शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल 4 महीना गुज़रण बावजूद भी गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। सिंध हुकूमत शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर जे कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे सॾ ते समूरी सिंध में अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाजी तहरीक जारी आहे। शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाजी तहरीक जारी रहंदी। असांजो मुतालबो आहे त सखर जे शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर जा मुख्य कातिल गिरफ़्तार करे साफ़ी बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सन्नाई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान NA 208 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद सेक्रेटरी प्रेस क्लब पहुची कल्ह जे नवनि चूंड जी आयल उहिदेदारनि खे संदन कामयाबी ते मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते न ॻाल्हाईंदे चयो त असीं सेक्रेटरी प्रेस क्लब खे हमेशह पंहिंजो ॿियो घर सम्झंदा आहियूं, जंहिंजो सबबु उहो आहे जो हितां मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कयो वञे थो। सेक्रेटरी प्रेस क्लब असांजी हमदर्द तंज़ीम समेत फ्री एम्बुलेंस सर्विस खे पिणु भरपूर मौत ॾिनी आहे। गुल मोहम्मद रिंद उहो बि चयो त असीं नई बाडी मां बहितर उमीद करे सघूं था। बाक़ी ही हक़ीक़त आहे त काज़ी जावेद सनाई जी सदारत वारो दौर सुनहरी दौर रहियो, जंहिंमें काज़ी जावेद क्लब खे मज़बूत करण ऐं साफ़िन खे हमथाइण में अहम किरदार अदा कयो। हिन वधीक चयो त काज़ी जावेद सनाई जी उहा पिणु ख़ूबी रही त हू पाण पोइते रही करे दोस्तनि खे अॻियां आणण जी कोशिश कंदो रहियो। उन करे असीं सम्झूं था त नवां आयल उहिदेदार बि संदसि महिनत जो नतीजो आहे। सेक्रेटरी प्रेस क्लब जे सदर रज़ा मोहम्मद सियाल ॻाल्हाईंदे चयो त असीं गुल मोहम्मद रिंद खे पक था ॾियारियूं त हू अॻु जीअं अवां समेत हर पार्टी खे पंहिंजी रिवायत मूजिबि कवरेज ॾींदा। उन खां अॻु सीनियर नायब सदर गुल मोहम्मद लगारी आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। उन मौक़े ते गुलाम हैदर सोलंकी, राजकुमार रोड, सज्जाद अली मक्सी, मोहम्मद रमज़ान मक्सी, गुलाम नबी मल्ला, एहसान भट्टी ऐं काज़ी जावेद सनाई पिणु मौजूद हुया। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर निगरान वफ़ाक़ी वज़ीर तालीम मदद अली सिंधी अचानक दरगाह भिटाई ते पहुची वियो। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी आहे। तालीम खाते जे वफ़ाक़ी वज़ीर पारां दरगाह भिटाई जे अहाते में शाह लतीफ़ जे वालिद सैयद हबीब शाह, मीर अब्दुल हुसैन सांगी, अलामा दाऊद पोडो ऐं ॿियनि जी मज़ारुनि ते पिणु दुआऊं घुरियूं वयूं। वफ़ाक़ी वज़ीर भिटाई जी मज़ार आॾो शाह लतीफ़ जो राग बि ॿुधो जॾहिं त मदद अली सिंधी दरगाह जे मुख़्तलिफ़ हिसनि जो दौरो कयो ऐं मज़ार जे गुंबज़ में नील बाबति बि अमलदारनि खां ॼाण वरिती। औक़ाफ़ ऐं सक़ाफ़त खाते जे अमलदारनि पारां निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी जी आजिया कई वई ऐं सिंध जी सक़ाफ़त टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ार ते हाज़िरी बाद निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी सक़ाफ़त खाते तरफ़ां डिनर में शिरकत कई। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी ब्रेकिंग न्यूज़ सांगड़ लकोट सुल्तान नवाब शाह रोड सांगड़ में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। बस जो मोटरसाइकिल खे टक्कर जंहिंमें हिक घर जा 3 भाती जेकी चक नंबर 7 जा रहवासी जंहिंमें अदनान मलिक ऐं संदसि घरवारी ऐं संदसि धीउ ज़ैनब फातिमा मौक़े ते फ़ौत थी विया, जंहिंजा लाश सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया, जंहिं खां पोइ लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। माहौल सोगवार थी वियो। माइटनि खे गिशीअ जा दौरा पवण लॻा। मेड़ 26 ॾींहं अॻु फुर दौरान मज़हमत ते क़तल थियल नौजवान अला ॾिनो। सोढ़र जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। मक़तूल जा वारस सरापा एहतजाज आहिनि। कातिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चौथे ॾिहाड़े बि संदसि वारस मर्द औरतुनि मक़तूल जी अमड़ मिसमात मूमल अमीरा वालिद अब्दुल मजीद सोढ़र ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब मेड़ अॻियां चौथे ॾिहाड़े बि एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त अफ़सोस जो असांजे नौजवान खे बेगुनाह फुर दौरान मज़हमत ते क़तल कयो वियो, पर मेहड़ पुलिस 24 ॾींहं गुज़रण बावजूदि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नाहे सघी। हिननि चयो त अफ़सोस जो मेहड़ में बदअमनी वधियल आहे। मेहड़ पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिननि घुर कई त फुर दौरान मज़हमत ते क़तल थियल नौजवान अला ॾिनो सोढ़र जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। झंडोमरी रिपोर्टर नौकाफ मरी तालका झंडोमरी जे शहर प्यारो लुंड में जमियत उल उलमा इस्लाम पारां वॾी रैली कढी वई, जेका अता पेट्रोल पंप खां प्रेस क्लब झंडोमरी पहुती। रैली में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। इसराइल में मुसलमान ते ज़ुल्म बंदि कयो वञे। असां बलूचिस्तान जे उन्हनि माइरनि भेनरुनि सां गॾु आहियूं। इस्लामाबाद में माइरनि भेनरुनि ते लाठी चार्ज जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। मौलवी अब्दुल शकूर थेबो: असां इसराइल जी हामी मुल्कनि खे ॿुधाइण था चाहियूं, असां
जा फ़लस्तीनी भाइर अकेला न आहिनि। असां हर ॾुखे वक़्त में फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं। मौलाना दोस्त मोहम्मद फारूक, मौलाना हाजी अला बख्श बिताफ़ी, मौलवी नज़ीर मसरक ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कयो। मीरपुर ख़ासि सुल्तानाबाद थाणे जी हद में भट्टो स्टॉप वेझो रेलगाॾीअ जे टकर में औरत फौत। भट्टो स्टॉप वेझो शर्मती दिया मेघवाड़ रेलगाॾीअ जे अॻियां अची आपघात करे छॾियो। भट्टो स्टॉप वेझो ॻोठ उमीद अली दिल 45 साला शर्मती दिया ज़ाल अंबू मेघवाड़ रेलगाॾीअ जे अॻियां अची आपघात करे छॾियो। फौत थी वियल औरत भट्टो स्टॉप वेझो रोड उमीद अली दिल कच्चो फाटक वटि हादसो पेश आयो आहे। आपघात जो सबब मालूम थी न सघियो। सुल्तानाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। फौत थी वियल औरत जो लाश खे सुल्तानाबाद पुलिस सिविल अस्पताल टंडो अलीहार पहुचायो, जॾहिं त फौत थी वियल औरत जे घर भातियुनि खे ख़बर पई त घर में कोहराम मची वियो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी अरे सरदार पप्पू खान चाचड़ साहब जो घोटकी चिन्ना स्टाफ ते ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त सरदार साहब सां गॾु जमीयतुल उलमा इस्लाम जो मरकज़ी अॻवान साईं अब्दुल क़यूम हालेजीवी ऐं JUI ज़िले घोटके जो क़ियादत ऐं घोटके जो बाशऊर अवाम हज़ारनि जी तादाद में इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जी वर्खा कई। ठुल रिपोर्ट पिया सूबरो कराची सिंध पाकिस्तान यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्द पॉलिसियुनि ख़िलाफ़ सिंधी शागिर्दनि सथ कराची जे सॾ ते ठुल में स्टूडेंट्स एसोसिएशन ऐं सिंधी शागिर्द सथ ठुल पारां उस्ताद नदीम सोलंकी, गुलाम मिर्ज़ा, अलाउद्दीन बुरड़ो, जमील अहमद चनो, मोहम्मद उमर नूनारी ऐं शोएब सरकीअ जी अॻवानी में शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड खणी शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्त एहतजाज कंदे मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त KSP यूनिवर्सिटी कराची में सभु टीचर सिंधी शागिर्दनि खे नफ़रत जी निगाह सां ॾिठो थो वञे ऐं असां सिंधी शागिर्दनि दाख़िला न ॾेई असां सिंधियुनि जो तालीमी क़तल करे रहिया आहिनि। 90% दाख़िला ॾेई असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल शागिर्दनि खे दाख़िला न ॾेई नाइंसाफ़ी कई पई वञे। इन्हनि वधीक चयो त यूनिवर्सिटी जे 44 डिपार्टमेंटनि मां कुल 5 डिपार्टमेंटनि इस्लामी, फ़ारसी, अरबी, बंगालियुनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी पई वञे। हिननि चयो त सिंधी शागिर्दनि लाइ तालीम दुश्मन पॉलिसी जोड़ी वई आहे। हिननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त KSP यूनिवर्सिटी कराची जी पॉलिसी खे रद्द करे सिंधी शागिर्दनि खे मेरिट जी बुनियाद ते दाख़िलाऊं ॾिनियूं वञनि। खानपुर में रिपोर्टर आम चूंडुनि जूं सरगर्मियूं उम्मीदवारनि पारां नामज़दगी फारम वसूल करण में जमा करण जो सिलसिलो जारी आहे। खानगढ़ जे तक PS20 ते PP जे सरदार मोहम्मद बख्श खान महर, JUI जे मौलाना इसाक लगारी ऐं आज़ाद उम्मीदवार अब्दुल्ला गडाणी नामज़दगी फारम जमा कराए छॾिया। खानगढ़ जा मेयर सरदार मोहम्मद बख्श खान महर, सरदार अली गौहर खान महर, सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर, अगोणो ज़िले चेयरमैन हाजी खान महर, अली अनवर खान महर, हाजी ज़बरदस्त खान महर, अब्दुल रज़ाक खान महर, अब्दुल्ला शाह, हाजी दादन खान महर समेत वॾी रैली जी सूरत में खानपुर महर में RO ऑफिस पहुता, जिते PS20 खानगढ़ तक लाइ PP अॻवान सरदार मोहम्मद बख्श खान महर जो नामज़दगी फारम जमा करायो विया। उन मौक़े मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर जो चवणु हो त आउं पहिरीं MNA हूंदे घोटकी ज़िले जा माण्हुनि जी ख़िदमत कई, हाणे बि कामयाब थी ख़िदमत कंदुसि। हिन चयो जेकी पार्टी जूं हिदायतूं कंदी उन खे फॉलो कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुंहिंजी सोच ज़रूरु पुछे हुई, पर पार्टी जो फ़ैसिलो मथे हुयो। मोहम्मद बख्श महर वधीक चयो त पार्टी जी ख़्वाहिश हुई त आउं सूबाई असेंबलीअ जो हिसो थियां ऐं खानगढ़ तालुके जे माण्हुनि जी हिते ख़िदमत कयां। हिन चयो त MNA शिप ते घोटकी मीरपुर वारनि वॾे मोट ॾिनी लीडरशिप जेको फ़ैसिलो कंदी उहो सभिनी खे क़बूल हूंदो। असांजे ख़ानदान जी तारीख़ रही आहे, जेको फ़ैसिलो पार्टी कंदी उहो सभिनीनि खे क़बूल हूंदो। बाद में महर सरदार वॾी रैली जी सूरत में घोटकी रवाना थी विया, जिते PS21 घोटकी तक ते सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर जो फारम जमा करण बाद महर सरदार मीरपुर माथेलो DRO ऑफिस पहुता। पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले सदर मुबारक अली महर NA 211 ऐं पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जे DAJ ज़िले मेंबर सरदार फारूक अहमद लगारी PS 45 ते फारम जमा करण लाइ 2 बजे रैलीअ जी सूरत में राजा हाउस मीरपुर ख़ासि खां निकिरंदा। ऐवान सहाफ़त सूमार समय जो घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटके जे लेडीज़ मार्केट में साईं चांडियो राम बेकरी जे मालिक सेठ नेवंद राम पारां देवान सतेम डांस ऐं संदसि पुटु अजीत कुमार जे ख़िलाफ़ एहतजाज। हिननि जो वधीक चवणु हो त मां 2012 में पंहिंजे घर जी जाइ सेठ झमणमल खां पंहिंजे पैसनि में वरिती हुई। खातो ऐं कब्ज़ो मूं बर वक़्तु वरितो ऐं उहो मुंहिंजो घरु आहे। हिन वक़्तु जंहिंजो खातो झमणमल जे घरवारी श्रीमती लेला बाई जे नाले आहे ऐं हाणे मां पंहिंजे नाले बि करायो आहे, जंहिं जा काग़ज़ खातो ई आहे। पोइ बि
सत्यवान दास ऐं संदसि पुटु अजीत कुमार मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मां हिकु ग़रीब ऐं कारोबारी शख़्स आहियां, पर हू ॿई पीउ पुटु बदमाश ऐं ब्लैकमेलर क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी बदमाश माण्हुनि सां दोस्ती आहे। उन करे हू ॿई पीउ पुटु असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तोखे ऐं तुंहिंजे घर भातियुनि खे ॾिसी रहंदासीं ऐं चई रहिया आहिनि त इहा जॻह असांखे ॾियो ऐं तव्हां हितां लॾे हलिया वञो। जॾहिं त मां हैदराबाद ऑफिस सेटलमेंट तोड़े मेंबर बोर्ड समेत घोटके जे सेशन जज साहब ऐं बाद में ट्रांसफ़र करे सिविल जज साहब अदालत सगोरी मां बि केस खटे वियो आहियांसि ऐं मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो आहे। पोइ बि हीअ दीवान मञण लाइ तयारु न आहिनि ऐं दादागिरी में पूरा आहिनि। इन्हनि खे कंहिं ॿियनि माण्हुनि जी पुठ भराई आहे। मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे इन्हनि मां जानी ऐं माली ख़तरो आहे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सेंडी IG सखर SSP घोटके समेत वस वारनि खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन बदमाशनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो। दादू ज़िले जे ॿ क़ौमी ऐं 4 सूबाई सीटुनि ते काग़ज़ात नामज़दगी जमा करण जो सिलसिलो जारी। दादू जे सूबाई तक PS 82 पीपल्स पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबर ऐं अॻूणो सीनियर सूबाई वज़ीर तालीम पीर मज़हरुल हक़ ऐं संदसि फर्ज़ंद अॻूणो MPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ पीर हाउस खां सवें PPA जे कारकुननि जे आलनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे नेक मर्दनि सपोर्टरनि सां गॾु रैली जी सूरत में RO ऑफिस पहुची नॉमिनेशन फॉर्म जमा करायो। उन मौक़े ते पीर मज़हरुल हक़ ऐं बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त PP हुकूमत जे दौरान दादूअ में IB इंस्टीट्यूट यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी कैंपस डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कैडेट कॉलेज बाईपास रोड शहीद शाहजहान पार्क ॿारनि ऐं औरतुनि लाइ शहीद रानी बेनज़ीर भुट्टो लेडीज़ पार्क जूं स्कीमूं ॾिनियूं ऐं मेरठ ते मास्तरनि जूं नौकरियूं ॾिनियूं आहिनि। हर चूंडनि में इतिहाद जोड़िया वेंदा आहिनि। इहे ॿुधाइनि त उन्हनि 20 सालनि में कहिड़ा कम कराया हुआ अवाम बहितर ॼाणे थो। उन मौक़े ते सोलंकी दा ज़िले दादूअ जे चेयरमैन वॾेरो मोहम्मद हुसैन सोलंकी बिरादरी समेत रैली में शिरकत कई।